जैकबाबाद में यूएसएड ऐं हैंड्स एनजीओज़ जे सहकार सां पाणी जे आलमी ॾींहं जे हवाले सां रैली कढी वई आहे। वधीक तफ़सील लाइ नवाब अली लांघा लाइन ते मौजूदु आहे। जी नवाब अली, आगाह कजो। जी बिल्कुल, जैकबाबाद में यूएसएड ऐं हैंड्स एनजीओ जे सहकार सां आलमी ॾींहं जे हवाले सां हिकु वॾी रैली कढी वई। रैली में सियासी, समाजी, मज़हबी अॻुवाननि, उस्तादनि, स्कूल जे शागिर्दनि ऐं औरतनि वॾे अंग अखरनि में शिरकत कई। रैली तौसीफ़ लतीफ़, चीफ ऑफ पार्टी, ऐं अमन बख्श दायो, शेरी वीरजान तरेजा, ज़िले एग्जीक्यूटिव मैनेजर इकबाल नाइज, DPM मियां बुलेदी, इतिहाद अहले सुन्नत जे चेयरमैन सैयद एजाज शाह बुखारी ऐं ॿियनि जी अॻुवाणी में रैली कढी वई। रैली में शरीक माण्हुनि हथनि में बैनर ऐं प्ले कार्ड खयां हुआ जिन ते साफ़ पाणी खपे जा नारा लिखियल हुआ। रैली पुलिस हेडक्वार्टर स्कूल खां थींदी शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि खां मार्च कंदे प्रेस क्लब पहुती, जिते अॻुवाणनि ख़िताब कंदे चयो त इंसानी ज़िंदगी गुज़ारण लाइ पाणी जो साफ़ हुजणु ज़रूरी आहे ऐं पाणी इंसान जी ज़िंदगी आहे ऐं बीमारियुनि खां महफ़ूज़ रखे थो। ऐं जैकबाबाद जे शहरनि जे लाइ केतिरी साल गुज़रण खां पोइ साफ़ पाणी मुहैया कयो वियो आहे। वधीक चयो त जैकबाबाद जी अवाम साफ़ पाणी जी फ़राहमी सबबि बीमारियुनि में घटिताई आई आहे। अवाम मिठे पाणी जी फ़राहमी जी कामयाबी लाइ हैंड्स म्यूनिसिपल कमेटी ऐं यूएसएड सां गॾु आहे। आम माण्हुनि खे पैगाम ॾिनो वियो आहे त साफ़ पाणी कुदरत जी हिकु नेमत आहे ऐं उन नेमत जो शुक्र अदा करणु घुरिजे। जी वॾी महिरबानी नवाब अली।